कैद कयो आहे बालाज ख़ान। ॾाढ ने खारी तू ज़ोर जी मेहंदी हणी राबेल खे कैद कयो। तुंहिंजे निकाह में कुंवार आहियां। तूं मनी मुंहिंजे मिटनि सां आहे सारे सुर्की पई ॾाढो आहीं। अस्सलामुअलैकुम नादरीन, सॉप सीरियल पापनगर जे नई दड़ एपिसोड में एक तमाम ज़बरदस्त मज़ो थियण वारो आहे ऐं उन में अव्हांखे ॾिसण वटां इहो मिलंदो त मल्हार ऐं बालाज खान वारनि जो हमिलो थींदो। हमले में मतिलबु त कमीणो बालाज खान मल्हार वीचारे खे ज़ख़्मी कंदो ऐं मल्हार खे मतिलबु त होॾां रावल वारा खणी वेंदा हॉस्पिटल ऐं बची वेंदो ऐं मल्हार वारा सभई इकठे थी करे ऐं ॿिए दफ़े मतिलबु त कमीणे बालाज खान मथां हमिलो कंदा ऐं हमले में बालाज खान मारिजी वेंदो। ऐं ड्रामे में अॻिते हली इलाही ज़बरदस्त छेड़ो हूंदो ऐं इलाही ज़बरदस्त मज़ो बि हूंदो ऐं अॻिते हली अव्हांखे इहो पोइ ॾिसण वटां मिलंदो त मल्हार ऐं राबेल मतिलबु त पंहिंजी शादी कंदा पंहिंजी रज़ामंदीअ सां ऐं तमामु मतिलबु त हू पाण में ख़ुशि हूंदा शादी करे ऐं अॻिते हली ड्रामे जी बि एंड थींदी ऐं उन खां पहिरियां ई मतिलबु त शादी करण खां पहिरियां ई राबेल जो मतिलबु त पीउ मतिलबु त गुज़ारे वेंदो छो जो उनखे कमीणो बालाज खान माराए छॾींदो। उमेद त वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर वॉचिंग।